चाह बजावे चरण चमा, चाह बजावे हरदम ईंदा दर्शन ॾींदा, सारी संगत वटि पेर भरींदा, सारी संगत वटि पेर भरींदा। वाह जलगांव वारे जी दरबार, वाह दारिया वारे जी दरबार। सुहिणो मंदिर सतगुर ठाहे, ऊंचो तैं तख्त बिछाए, बाबा ते सोभ्या पाए। वाह दारिया वारे जी दरबार, वाह जलगांव वारे जी दरबार। मारो वार मात जिंदगी मां, चाह बजावे चरण चमा, हरदम ईंदा पेर भरींदा, सारी संगत वटि पेर भरींदा, सारी संगत वटि पेर भरींदा। वाह दारिया वारे जी दरबार, वाह जलगांव वारे जी दरबार। सुहिणो मंदिर सतगुर ठाहे, ऊंचो तैं तख्त बिछाए, बाबल ते सोभ्या पाए। वाह दारिया वारे जी दरबार, वाह जलगांव वारे जी दरबार, वाह दारिया वारे जी दरबार, वाह चोले वारे जी दरबार। बोलो गोदरी वारे श्याम की जलगांव साहिब जी जेतिरी भी महिमा कजे घटि आहे। हाणे बि जेको सभई वियासीं 25 ॼणा गुरु पूर्णिमा ते, पहिरियों जलगांव साहिब वियासीं त जेकी बि संगत हली चङा ॼणा पहिरियों दफ़ो हलिया हुया। जीअं उते पहुता मंदिर में सुबुह जो 5:30 बजे उते चालू थी वियो सत्संग वग़ैरह, चवनि पिया लाल जा पंजड़ा चालू थी विया, बुढनि जी सेवा चालू थी वई, बुढनि खे साफ़ करणु, उन्हनि जा बिस्तर साफ़ करणु, उन्हनि जा हंध साफ़ करणु। त जेका बि संगत हली स्टेशन ते अची करे चवनि पिया भई असां स्वर्ग धाम ॾिसी आया आहियूं, भई असांखे एॾो वणियो आहे जलगांव धाम। भई छा त उते सेवा हुई, 5:30 बजे स्वर्ग लॻो पियो हुयो, भई एतिरा सुठा लाल जा पंजड़ा हलनि पिया। ऐं सॼो ॾींहुं जेका सेवा हुई गुरु पूर्णिमा वारे ॾींहुं, सॼो ॾींहुं जेको सेवा हुई उहो बि माना चवण खां ॿाहिरि आहे। माना घर में 4-5 गेस्ट अचनि पाण थोरो घबराइजी वेंदा आहियूं, भई कीअं थींदो, छा खाराइबो, कीअं, पर उते संगत हुई ऐं 24 कलाक जेको आहे भंडारो चालू हुयो। किथां अचे पियो किथां वञे पियो कंहिंखे ख़बर न आहे। ऐं छा त उते कोऑपरेशन सभिनी जी, जेका संगत अचे पई ॿाहिरनि शहरनि मां, सेवादारी मिली करे कार में सभिनी खे वठणु अचनि पिया स्टेशन ते, भले सुबुह जो 7 बजे पहुचनि, 8 पहुचनि, 9 पहुचनि, वरी उन्हनि खे स्टेशन ताईं छॾे अचनि। इहा बि अॼु जे ज़माने में हिकु ॾुखी सेवा आहे, पर सभई पंहिंजियूं कारूं ॾेई छॾींदा आहिनि, नालो ॾेई छॾींदा आहिनि, अची करे संगत खे वठी हलणु, संगत खे वापसि वठी अचणु, स्टेशन ताईं वठणु आया। दॿो बि पुछंदा आहिनि, भई तव्हांजो दॿो कहिड़ो आहे, असां हुते ताईं अचूं तव्हांखे वठणु। हीअं लॻंदो न तव्हांजो ख़ाली एतिरो पोर्शन हुनमें ईंदे। हा, भई फेस अचे त सुठो लॻे न। हाँ, अधु को ईंदे तो ॾाढो ख़राबु लॻंदो, बंदि करे वरी चालू करो। हा, त जलगांव साहिब जे अचण सां उहो ई यादि वेठो अचे, भई कीअं मस्तु घुमी आयासीं, थकी त आयासीं ॾाढो। वरी हिन खां पोइ एॾे बि वियासीं जगन्नाथपुरी, उते बि तमामु सुहिणो। पहिरियों त भुवनेश्वर में लिंगराज मंदिर जो दर्शन कयोसीं, तमामु सुठो ज्योतिर्लिंग। ऐं उहो ज्योतिर्लिंग दर्शन करे वरी ॿिया मंदिर म्यूज़ियम वियासीं, हिकु मंदिर, ॿियो मंदिर माता जो मंदिर, साक्षी गोपाल मंदिर, चङा मंदिर घुमी करे वरी जगन्नाथपुरी। एतिरी रश जगन्नाथपुरी में, एतिरी रश जो पुछो ई न।
माना माण्हू ईअं बीठो हुजे पंहिंजो पाणी अंदरि हली वञे पंहिंजो पाणी ॿाहिरि निकिरी वञे, करिणो कुझु बि न आहे, हुते वञी ख़ाली बीह रहणो आहे। त उहो सुबुह जो थोरी उहा तकलीफ़ थी, पर पोइ वरी ॿुधायो भई राति जो अचो 10 साढे 10 बजे सॼो मंदरु ख़ाली हूंदो आहे, अची करे दर्शन करो। असां 3 ॾींहं हुते हुयासीं, 3 ॾींहं असां राति जो 10 बजे सभई खाधो वाधो खाई करे, ऐं हुते छा था चवनि भई ॿिए कंहिं मंदर में तव्हां ईअं कंदा आहिनि न माण्हू, जीअं जलगांव वारी कोई माता ॿुधाए पई, चई भई असां सुबुह जो उथण सां पहिरियों जलगांव साहिब मथो टेकण वेंदा आहियूं, पोइ चांहि बि घर अची पोइ पीअंदा आहियूं, पहिरियों वञी पंहिंजी कलाक जेका सेवा आहे करे ईंदा आहियूं। चङियूं ॿुढियूं उते ॿुधाइण पयूं ईअं। हिते छा चयूं जगन्नाथपुरी लाइ, चयूं भई हिते इहो पहिरियों मंदरु आहे जिते कॾहिं ख़ाली पेट न वञिबो आहे। इहो पहिरियों मंदरु आहे जिते भॻवान खे 6 दफ़ा ॾींहं में भोग लॻंदो आहे। भई हिनखे सुबुह बि भोग खपे, वरी सम्झो अर्ली मॉर्निंग खपे, वरी पोइ मॉर्निंग में बि भोग खपे, वरी मंझंदि बि, वरी शाम बि, राति बि, ऐं सुम्हण महिल बि 6 दफ़ा हुनखे भोग लॻाईंदा आहियूं, ऐं 56 भोग उन्हनि खे लॻाईंदा आहियूं। घणा ॿुधाइनि पिया, चवनि पिया 800 उते इहे चूल्हा आहिनि, 800 चूल्हा, 800 चूल्हनि में 7 मटकियूं रखंदा आहिनि, माना एतिरी उते खिचड़ी ठहंदी आहे। भई लखे माण्हू अचनि खाई वञनि, उहा खिचड़ी कॾहिं खुटे न। 200 भई रांधा ईंदा आहिनि, भई रांधा बि ईंदा न त उहे घर मां खाधो खाई करे अची करे सेवा कंदा, केर बि हुन मंदर में बुखियो न वेंदो। ॿुधाइनि पिया भई 4 धाम आहिनि, कंहिंखे कंहिंखे ख़बर आहिनि 4 धाम, केरु ॿुधाईंदो? जगन्नाथपुरी, केदारनाथ, बद्रीनाथ, रामेश्वरम। हाँ, रामेश्वरम आहे, केदारनाथ कान्हे, बद्रीनाथ आहे। चौथो ॿुधायो? जगन्नाथपुरी थी वियो, बद्रीनाथ थी वियो, रामेश्वरम थी वियो, अञा चौथो द्वारिका। किसने बोला द्वारिका? हाँ, द्वारिका। तो ये 4 धाम छो आहिनि उहो बि ॿुधाइनि पिया रीज़न। भई सुबुह जो जॾहिं भॻवानु उथंदो आहे, पहिरीं विष्णु भॻवानु रामेश्वरम वेंदो आहे, उते वञी सनानु करे ईंदो आहे। उहो हुनजो सनानु जो आहे, जीअं पाण सभई उथंदा आहियूं, उथण सां सनानु खपे पाण खे। त रामेश्वरम वञो त उते जल ज़रूरु दान करे अचो। उन खां पोइ भॻवानु ईंदो आहे पूजा पाठ करणु, ऐं उहो पूजा पाठ करणु ईंदो आहे बद्रीनाथ में। भई बद्रीनाथ वञो त उते पूजा जो सामान ज़रूरु डोनेट करे अचो। उन खां पोइ जेको टियों ॿुधायो, भई हाणे पूजा करे छा कंदो? पूजा करे छा कंदा आहियो? खाधो खाईंदासीं न पोइ, जगन्नाथपुरी। त उहो ईंदो जगन्नाथपुरी में। जगन्नाथपुरी में 800 चूल्हा आहिनि। घणा चूल्हा? 800। हिकु चूल्हे में घणियूं मटकियूं? 7 मटकियूं। अॼु उहा मटकी यूज़ थी त सुभाणे न थींदी, माना उहा तोड़े छॾींदा, तोड़े छॾींदा आहिनि। हुनजे पुठियां बि कथा आहे। पहिरियों इहो तव्हां भई वेही रहो, छा आहे इहो? बैठो, आने से क्या है, बीच में कोई खड़ा रहता है। तो पहिरियों उथंदा आहिनि, रामेश्वरम वेंदा सनानु करण लाइ, पोइ वरी किथे वेंदा? बद्रीनाथ छो वेंदा? पूजा करण लाइ। पोइ वरी जगन्नाथपुरी ईंदा, छो वेंदा? खाधो खाओ। हाणे खाइण थी वियो, हाणे खाइण खां पोइ छा खपे? भक्ति खपे। हाँ, आराम किथे वञी कंदा? द्वारका में वञी आराम कंदा। इन करे अगरि द्वारका वञो त उते हंधि या त भई बेड या त बेडशीट या पलंग उते ज़रूरु डोनेट करे अचो। रामेश्वरम में छा डोनेट कंदव? जल डोनेट कंदव। ऐं वरी बद्रीनाथ में छा डोनेट कंदव? पूजा जो सामान। ऐं हिते जेको आहे खाधे जो, हिते जेतिरो खाधो डोनेट करो ओतिरा अन्न भरपूर घर में। जगन्नाथपुरी माना खाधे जो। उते माण्हू अचनि पिया, प्लेटूं वठी करे खाइनि पिया। सम्झो राति जो मंझंदि जो 3 बजे उते प्रसाद ठही करे अचे पियो। वेंदे ॿिए ॾींहुं 3 बजे ताईं उहो प्रसाद हले पियो, 24 कलाक उहो ई प्रसाद हले पियो। वरी मंझंदि जो 3 बजे नओं प्रसाद अचे पियो। मटकियूं तोड़े करे प्रसाद ॾियनि पिया। हाणे छो मटकियूं तोड़े ॾियनि पिया? हिनजे पुठियां बि हिकु कथा हुई। भई लक्ष्मी माता खे ख़बर पई
भई हे विष्णु भॻवान जेको आहे इहो पंहिंजी भेण सां गॾु रथ ते घुमण वियो आहे। इन करे रथ यात्रा निकिरंदी आहे न। रथ यात्रा में केरु केरु हूंदो आहे? बलदाऊ सुभद्रा ऐं बलराम भगवान हूंदो आहे ऐं उनजी सुभद्रा। भेण हूंदी आहे। भेण जो नालो छा आहे? सुभद्रा। सुभद्रा। त जीअं हुनखे ख़बर पई वई मुंहिंजो घोटु पंहिंजी भेण सां वियो आहे, लकड़ी खई ऐं उते वञी करे सभु देगियूं तोड़ण शुरू करे छॾी गुस्से में। जी क्योंकि लक्ष्मी माता ने गुस्से में आके इधर सब हंडी तोड़े थे, इसीलिए आज तक ये प्रथा है कि हंडी तोड़ के प्रसाद बांटते हैं। वरी महिमा बि चंदा ॿुधाइनि भई धाम खे 4 दरवाजा आहिनि। हिकु आहे नॉर्थ दरवाजो, एक वेस्ट, हिकु आहे ईस्ट, वेस्ट, साउथ, हिकु वेस्ट। 4 दरवाजा आहिनि। भई जंहिंखे बि मोक्ष खपे उहो उत्तर जे दरवाजे खां अचे, ऐं जंहिंखे बि खपे धर्म, भई मां धर्म ते हलां, हा न, उहो किथां ईंदो? पूरब मां ईंदो। ऐं उते पूरब में चवंदा आहिनि टाइल्स आहे, भई हुन टाइल्स ते केरु पेर न रखे। यम जी सीढ़ी, पूरब में उहा यम जी आहे, यम जी उहा फर्शी आहे। उहा भई यम जी फर्शी आहे, हुन केरु बि पेर न रखे। वरी भई कंहिंखे पैसा खपनि त उहो वेस्ट जे दरवाजे मां अंदरि अचे। भई जेको ओलह छा चवंदासीं, ओभर ऐं ओलह, न, ईस्ट ऐं वेस्ट, उत्तर उत्तर दिशा, वेस्ट वेस्ट, पश्चिम पश्चिम, हा, उतां अचे। धर्म, अर्थ, काम, भई कंहिंखे रिलेशनशिप सुठो खपे, भई माण्हुनि सां सनी राई रसाई सुठी हुजे, त उहे घणो करे उत्तर मां ईंदा। ऐं दक्षिण में यम आहे, त दक्षिण में जंहिंखे मोक्ष खपे उहो दक्षिण मां अचे, ऐं जंहिंखे खपे भई रिलेशनशिप सुठा हुजनि उत्तर मां अचे। त इहे भई 4 दरवाजा आहिनि। ऐं पंडित ईंदो, 200 पंडित ईंदा आहिनि डेली खाधो खाइण लाइ, ऐं उहो फिक्स आहे। ऐं जिते खाधो ठहंदो उते अंदरि कंहिंखे बि अलाउड न आहे। उते ई नंढा नंढा नंढियूं नंढियूं दरियूं ठहियल हुयूं, उन दरियुनि मां उन्हनि खे पाणी ॾियनि पिया। अंदरि वञी पाणी ॾियणु अलाउड न हुयो। लकड़ियूं बि खपनि उन्हनि खे त उन्हनि दरियुनि मां ई लकड़ियूं ॾींदा। उहे अंदरि उहे लकड़ियूं वठंदा ऐं ॾाढी शुद्धता सां, छो त पहिरियों भोग कंहिंखे लॻंदो? भॻवान खे लॻंदो। उन खां पोइ इएं चयो भई पहिरियों न 4-5 पंडित हुया, उन्हनि खे सपने में भॻवानु आयो, भई तव्हां समुंड ते वञो, उते हिकु ब्लू कलर जी तव्हांखे मूर्ति मिलंदी, उन में मां आहियां साक्षात। कृष्ण भॻवानु चवनि था। कृष्ण भॻवान जो हृदय आहे न हुन में। हा, उहो अचे न संगीता में आरती करे वठे। हा, त भई तव्हां वञो हुते, तव्हांखे ब्लू कलर जी मूर्ति मिलंदी, उहा खणी अचो ऐं हुनजी अची पूजा कयो। त उहा ब्लू कलर जी मूर्ति खणी आया, हुनजी पूजा कयूं। उन खां पोइ उन्हनि खे ईअं आयो भई इनजे अंदरि कृष्ण भॻवान जी दिलि आहे, त उहा अची मंदिर में रखियो। मंदिर में पूजा चालू थी वई। चयो हर 12 साले इहो जेको शरीर आहे इहो पंहिंजा प्राण छॾे ॾींदो आहे, पोइ हुनजो शरीर चेंज करिणो पवंदो आहे हर 12 साल में। जेको शरीर ठाहियूं न, अच्छा, जेका मूर्ति मिलनि हुन में हृदय हुयो, पोइ हुनखे सॾु कयूं हिनखे, केरु हुयो? विश्वकर्मा। विश्वकर्मा खे चयो भई अचो हिते अची मूर्ति ठाहियो। हुन चई 20 ॾींहं हॉल जो दरवाज़ो बंदि रखो, केरु बि दरवाज़ो खोले न, ऐं मां तमामु सुठियूं मूर्तियूं ठाहे थो ॾियां। हुन में तव्हां इहे हृदय विझिजो कृष्ण भॻवान जी। त उतां जी जेका महारानी हुई उनखे आयो भई छो दरवाज़ो बंदि करे छो, हाणे दरवाज़ो खोलाए, हाणे जो हाणे मूर्तियूं ॾिसणियूं आहिनि केतिरियूं ठहियूं आहिनि। ऐं विश्वकर्मा पहिरियों ई चई छॾियो हुयो भई दरवाज़ो खोलंदो मां ठाहिण बंदि कंदुसि। त जीअं दरवाज़ो खोलियो, अञा अधु मूर्तियूं ठहियूं हुयूं, अञा हथ पेर बाक़ी हुया, खाली बॉडी ठही हुई। त बसि ओतिरो ई पाण ॾिसंदा आहियूं, हा न, ओतिरो ई मूर्ति ॾिसंदा आहियूं। फेस पूरो, हा, खाली फेस ठहियो हुयो, अञा हथ पेर ठहिया ई न हुया। उन में ई हृदय विधऊं ऐं 12 साले खां पोइ ईअं थियो भई हाणे इहा बॉडी चेंज करणी आहे। हाणे नई बॉडी ठाहियूं, काठ जी ठाहियूं, ऐं उहो बि उन्हनि खे ॿुधायो वियो भई नीम जे वण जी ठाहिजो। हिन
इन पेड़ जे वणनि जी ई काठी ठाहिजो, उनजो शरीर ठाहींदा आहिनि। त सभिनी खां ॿुढे में ॿुढो जेको ब्राह्मण हूंदो आहे हुनखे सॾु कंदा आहिनि, भई तूं अची हिन जा प्राण चेंज कर, हिकु मूर्ति मां ॿिए मूर्ति में विझ अची करे, ऐं सॼे शहर जूं लाइटूं बंदि बंदि करे छॾंदा आहिनि। उन वक़्तु जॾहिं प्राण चेंज थींदा आहिनि हिकु मूर्ति मां ॿिए मूर्ति में, हाणे उन पंडित जेको वेंदो आहे उनजे अखियुनि ते बि पटियूं ॿधी छॾंदा आहिनि, छो त चवंदा आहिनि इहो ॾिसी न सघंदो केरु बि, जेको हृदय आहे न उहो केरु ॾिसी न सघंदो, जंहिं ॾिठो आहे उहे पंहिंजा प्राण छॾे हली विया। हे जेको ॿुढो बि वेंदो आहे, जेको चेंज वञी करे ईंदो आहे प्राण हिकु मूर्ति मां ॿिए मूर्ति में, इहो बि साल खां वधीक न जीअंदो आहे, उन साल ई हुन जा प्राण हली वेंदा आहिनि। भई 80-90 सालनि जे ॿुढे खे पकिड़े ईंदा ऐं 4 रेडी वेठा आहिनि हुते, भई हाणे 12 साल में असांजो नंबर, वरी 12 साल खां पोइ असांजो नंबर, चवंदी मां बि वञा। हा उहो ॿिए खे न ॾींदा, उन्हनि जी लीनेज फिक्स आहे। भई असांजी लीनेज खे परंपरा जेके संभालनि वेठा आहिनि उन्हनि जी ॾाढी ॾाढी शाबाश आहे उन्हनि खे, जंहिं तरह सां उहे संभाले वेठा आहिनि सॼो। पुण्य माना तमामु वॾो पुण्य थी वियो, तमामु वॾो, माना पंहिंजी लाइफ खे अॼु जे ज़माने में माना हिकिड़ी ॿाहिरि माया लॻी पई आहे। ॾिसो अचण वञण लाइ रस्तो न रखंदा आहियो, हर मंगल चवणो पवंदो आहे, हर मंगल, उहो कीअं था लंघनि, कॾहिं बि सरको नथा, भई आधे ये साइड हो जाओ, वहाँ बैठने का कोई मीनिंग ही नहीं है, सभई हिन पासे अचो, उते छा आहे, 3 उथो 4 उथो हिन पासे अचो, नेक्स्ट टाइम उते वियो ई न, उते वधि में वधि हिकु लाइन हुजे बस हुनजी कुर्सी जी। हर मंगलवार को बोलना पड़ता है। जीवन उन्हनि जो सफल थी वियो, असां उन्हनि खे ॾिसूं पिया, वेचारा एतिरी गर्मी, असां 10 मिंट वञी करे भॼी आयासीं, भई जल्दी घर वञी पहुतासीं, रिक्शाऊं करे डबल ट्रिपल भाड़ो घुरनि पिया, वठि बाबा पर असांखे घर पहुचाए वञी करे पंहिंजे AC रूम में वेही पिया रहूं। मां चवां पई उन्हनि जी छा हालत थींदी हुई, एतिरी भीड़, एतिरा पसीना वीचारनि जा, एतिरी माना सची सेवा करण वेठा, एतिरी सची सेवा, जेके वञनि था उन्हनि जा पैसा था ॾिसण अचनि, 10 रुपया 20 रुपया, तव्हांखे केरु 2000 वठो सॼो ॾींहुं हिते बीहो हिन में बी ॾेखारो, हिकु ॾींहुं बि अञा पहिरीं चवंदा इहे पैसा बि न खपनि, माना एतिरी उहे दिलि सां वेठा सेवा कनि, तमामु सुठा जेके उतां जा पिंडा हुया, तमामु सुठा, सभिनी खे आशीर्वाद ॾियनि, सभिनी खे बरकत ॾियनि, सभु माना ॾाढो सुठे नमूने। बाक़ी पहिरें जी जेका भीड़ हुई सा हुई, ऐं जेके कथाऊं ॿुधायूं उहे ॿुधी करे ॾाढो दिलि ख़ुशि थी वियो, चङनि सालनि खां इच्छा हुई वञण जी। ॿियो वरी छा ॿुधायूं, हाणे जंहिं शरीर मां प्राण निकिता नए शरीर में विझंदा आहिनि, है न, उहो ब्राह्मण उन साल ई पंहिंजो चोलो छॾे वेंदो आहे, ऐं हुते फिक्स आहे, भई हाणे 12 साल में हाणे हे ईंदो, ईअं फिक्स आहे हुते, माना सभिनी जी श्रद्धा आहे, भई भले असां वञूं पर असां इहो पुण्य करे वञूं हथनि सां। पोइ जेके उहो मृत शरीर हूंदो आहे न, मृत न चऊं हुनखे, या जंहिंमां प्राण निकिता उनखे विहारींदा आहिनि, उनखे समाधि ॾियारींदा आहिनि, खॾो खोटे करे, उहो बि ॾिसी आयासीं, उनखे चयूं वैकुंठ धाम, भई वैकुंठ लेके जाएंगे इनको, वैकुंठ में ये सिधो, ये सुमारे कंदासीं त क़बर ठही वेंदी, उन्हनि खे विहारे करे भॻवान खे जीअं लंबा ईअं आहिनि भॻवान, इहे लंबो खॾो खोटे करे टिनी जो, कृष्ण जो बि, सुभद्रा बि, बलराम जो बि है, सुभद्रा जो बि, टिनी खे इहे सिधो ई अंदरि विझंदा आहिनि खॾे में, हुते हुननि जी समाधि ठही वेंदी आहे, उनखे गुलनि सां सॼो सजारींदा आहिनि, ऐं भले हीअं जेको पट हुयो उहो स्ट्रेट न हुयो, पर चई कि पाणी जमा न थींदो आहे, केतिरी बि बारिश पए हिते पाणी कॾहिं जमा न थींदो आहे, समाधि ॾिसण ईंदी, इहो बि ॿुधाइनि पिया। शाम जो उहो बंदि करे छॾंदा आहिनि 6 बजे, उहो बि दर्शन करे आयासीं, किचन जो बि दर्शन करे आयासीं, मंदिर जो बि थी वियो, 2 दरवाज़नि तां वियासीं, 2 दरवाज़ा बंदि हुया, पश्चिम जो ऐं साउथ जो बंदि रखियो हुयो, छो त पब्लिक तमामु ॾाढी हुई, हैंडल करणु जाम ॾुखियो हुयो, ऐं ईस्ट जो ऐं नॉर्थ जो दरवाज़ो खुलियल हुयो, उतां वञी करे दर्शन करे अचूं पिया। राति जो दर्शन तमामु सुठा थिया, 10 बजे वञूं पिया, बिल्कुलु रश न हुई, ऐं तमामु सुठा दर्शन करे अचूं पिया। जीअं हुते पहुतासीं, मिलियो पहिरियों किन्नर मिलियो,
उनजो मथो टेकियोसीं किन्नर जो त चए थो कहाँ से आए हो पूना से आए हो शुरू थी वियो लाल मिर्ची पत रखिजे भला झूलेलाल हो लाल मिर्ची पत रखिजे भला